मिजाज आए कसीदो पढ़ा सभई राजी बैठा हूं इहे ही ता दाद देनी इहे ही बुधो तो मटे मां कसीदा मैं भी पढ़ा ता नारो जोरदार बुधायो मुजी दिल चे कसीदो पढ़ा हां माशाअल्लाह बिस्मिल्लाह शुरू कया कसीदो तांगे बुधाया त हिन करते चे कोई त छा बनबो लिया सा चोते लम्हे में और बनाए छड़ी है ता कलंदर बनवा ओ जे को बशर अली जो हुबदार थी वयोआ आ गलाइंदो बोलो तफीदो जे को बशर अली जो हुबदार थी वयोआ छा समझो जन्नत जो समझो जन्नत जो हकदार थी वयोआ वाह भाई वाह मिजाज बढ़िया इन मिसरे ते मैं सनम दा बिस्मिल्लाह ये हाथ सलामत हो जान साईं बड़ी बड़ा आसानी जो को बशर अली जो हुबदार थी वयो समझो जन्नत जो समझो जन्नत जो हकदार थी वयो खुदा जो कसम हक अदा करे छड़ियो ता माशाअल्लाह भाई माशाअल्लाह मुझे जश्न मुझे हिस्से जो थी भयो माशाअल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हाने जेको मां पढ़नो त यो वाधारो पढ़नो बिस्मिल्लाह से बिस्मिल्लाह तवज्जो आहे वाधारो पढ़नो त न्याज भी डबल थी राजी बैठा सभई दादा जेको बशर अली जो हुबदार थी वयो फिदा हुसैन जेको बशर अली जो हुबदार थी वयो समझो वो जन्नत जो हकदार थी वयो कुछ बंधन पाण में मीटिंग कई जो अज अली अमीर जो इम्तिहान वठणो खुदायो कसम ना खुदायो अली जो इम्तिहान जो वठे वो हलाल ही हुंदो हरामी बार एकड़ो तो गालाए रहो सब नहीं जा पाक नबी फरमायो मुझे भाई अली जो तोखे नथो मने पक्को हरामी है जो मीटिंग पास कयो एकड़े के सुम्हारियो खट थी चई हाने अली जो इम्तिहान वठणो आ तोखे ता चो तू मरी वयो आ पोरी केडी मतलब हु जो आवाज पई त उठ जा मौला जी करीब आया मौला बंदो मरी वयो आ जनाज़े नमाज पढ़ायो जिंजी दिल हले त जेको साह खणे तो वो दाद दीदो बाकी जेको नंढ पियो आ त वो पाण जाने मां भी पाण जाने तवज्जो मौला जे करीब आया मौला बंदो मरी वयो आ जनाज़े नमाज पढ़ाए तवज्जो इन जुमले ते तवज्जो करो मौला बंदो मरी वयो आ जनाज़े नमाज पढ़ायो मीटिंग करे आया अगर नमाज पढ़ाई चंदा दे मौला तांगे यही खबर ना है जीरो या मोल खबर ना है दागी वलिया तवज्जो मौला बंदो मरी वयो आ जनाज़े नमाज पढ़ायो मौला जी आवाज आई सलमान जी वारिस कुरान सलमान हिनर खां पुछ जेको मरी वियो आहे हिन जो पी केड़ो आहे मुतफीनो हथ बदई तां जी अजमत जो कसम तां जे दुश्मन जो भी कोई एक पियो होंदो मोला कूड़ा जो होया एकड़ो कूड़ो अगे वधियो मोला मां पियास मरी वयो आ मोला फरमाया पुट प्यारो न थई अल्लाह जी रज़ा है मरी वयो आ नमाज पढ़ायो तवज्जो आहे मिसरो पढ़ा ज़िंदा सुमार खट के आया करे जनाज़ो बंदो मरी वयो हिन जो पढ़ो जनाज़ो छा तकबीर जे लगण सा तकबीर जे लगण सा मुर्दार थी वयो जियो जियो पूरी ताकत से होने से देंगे दिनारो बड़ी पड़ा सजन की ख्वाहिश आए पड़ा
मजलिस जो बानी है तो वरी पढ़ो साइन ज़रा ताकि आबाद याद रखे हद बदन का पूरी ताकत सनारा है वरी सुमार खटके आया करे जनारो बंदो मरी गया इन जो तेरो जनारो तकबीर जो लगन सा मुर्दार थी गयो साइंसदान आता है आबाद इरशाद रखे बिल्कुल तो मौला फाज़ अलियन मौला वो नबी के ऐलान मौजूदा मैदान में कई मोमिन तके बेमान किन्नु मुबारक वालिया के तके सड़ी उठा शैतान बकन बकन चई पे मरिया मरवान अल्लाह तो उन जो निगाह बाद जिन जो इश्क है अलिया सा नारे वाह भाई वाह बाबा साईं सजाद हुसैन शाह मरहूम जो कसीदो खुदा जी कसम हैदराबाद पढ़ी मज़ादार न थी बिदात ॾिनो मुर्तज़ा मूंसां गॾो इलाही जाइन ते पढ़ियूं पर मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम साईं जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए तवज्जो आहे मिसरो पढ़ा पहिरीं वलीअ जो दुश्मन थी वियो ॿियो वलीअ जो दुश्मन ॿुधायां सभु भाई ॻाल्हाईंदा त पढ़ंदा ॿियो अली जो दुश्मन मौला अली जे साम्हूं आयो दुश्मन जो हुयुस मौला ता हाल मुस्तक़बिल माज़ी सब कुछ जानी ना फरमाए न में कोई शक ही नहीं तो मौला अज बुधायो त मां खाईंदुम छा ता जी चुप तो सद कोने मौला जो जवाब देस बुझो मौला फरमायो जी तू खीर चावल खाईंदी तवज्जो आहे जियो एक यदादारा जे लफ्ज़ समझो मौला फरमायो तू खीर चावल खाईंदी मौला की फरमाई मां भूख मरा पर तुझो फरमान पूरो थियण न ॾींदो घर जो आयो गुस्से में भी हुयो नऊज़ बिल्ला घर आयो घरवारी ने पूछी छा तैयार आहे घरवारी चयसि चांवर पिया बकरी बीठी आहे हुकुम कर जियो भाई हाय 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 तांगे सलाम आ जुमलो कीअं समझो था घरवारी जे छा तैयार आहे चांवर मौजूद आहे न हुकुम कर बकरी बीठी आहे जेकी उधारी वठी तैयारी अथई तवज्जो गुस्से में घर निकतो जंगल की तरफ हलण लगो गुस्सो जो मां फरमान पूरो थियण न ॾींदुम अॼु मां ॿी मानी खाईंदुम बुख जो वरायोसि हा जियो अली जे दुश्मन या त पासा ई निकिरंदा मौला जो अज़ादारा चए तो पासा पिया निकिरनि सो तवज्जो जंगल में आयो बकरार नजर आयुस दिल में खुश थियो सही न वटो हूंदो बकरार स्टॉक माल रखंदा ॻाल्हायो सलाम कयईस जवाब ॾिनई बकरार भी अलीअ जे मञण वारो जियो बकरार भी अलीअ जे मञण वारो चई छा तैयार यार घर में चावल खणी आयो बकरन जो धड़ सामो बीठो जियो भाई जियो चावल घर में खणी आयो बकरन जो धड़ बीठो आ जेते हथ रख मारो हस्तो तवज्जो चई तो के खबर नहीं मां मुजो जेको अली आ उनके मां भी तुझो फरमान पूरो थियण न ॾींदुम उन फरमायो अॼु तूं खीर चावल खाईंदे मां फरमान पूरो थियण न ॾींदुम खुदा जो कसम बकरार भी तहां जहिड़ो मलंग हुयो मलंग जो हो तो सुक कयईंसि ॿधईंसि ख़बर अथव बकरार वटि को हड़ी बि हूंदी आहे गन ई गन ठोकईंसि तवज्जो सुक कयईंसि छा थो चए बकरार खीर चावल जियो मौला दिनो पावर न तमा तो समझ तुझे न तमा तो समझ तुझो बकरार थी गया
जिथे मिसरो रखियो आहे उते नारो ॿुधायो त वरी पढ़ा नारो ॿुधायो वरी बिस्मिल्लाह साइंस जरा ता ये बात याद रखे वरी पढ़ा मन कराले अजोही खाण खीर चावल मौला दिनो बाबर न तमे तो समझ तू जो बकरार थी वयो वाह भाई वाह बद दुश्मन अली थी वया बिस्मिल्लाह साईं ज़रा कबूल फरमाए ए कम थियो तो इलाही टाइम पढ़ंदा से कलाक क्लास क्यों आने शुरुआत थी साइंस ज़रा तांगे आवाज़ याद रखे बद दुश्मन अली थी वया ट्रियों बुधाया वो तो लाई है ना सॼी रात पढ़ा कोनो थकबो बिस्मिल्लाह कब्रिस्तान में वनी पढ़ंदा मुर्दा भी दाद दींदा इन तरह ता पिन्यो ही हेठो तवज्जो मिसरे दे बकमीना थिया ट्रियों कमीनो मौला इमाम हसन मिंबर ते अफरोज जुमे जो खुतबो दई रहा होया मौला हसन फरमायो मुजो नानो नबी मेराज वारी रात वयो मेराज वारी रात वयो मेराज वारी रात वयो हुआ एक रात 18 सालन जी रात थी जेके समझ में न अचे पंहिंजे नसीब खे चई मौला फरमायो एक रात 18 सालन जी 18,000 सालन जी रात थी तवज्जो आहे मजमे में बंदो थियो चई मौला मां नथो मञा जो एक रात एडी वडी रात थे लफ्ज है ज़बानू अली अली कयो खुदा जो कसम चई मां नथो मञा अली जे पुट फरमायो माई थी मर्दन जे मजमे में किया आई ताजी चुप तो सदको वञा होयो मर्द लेकिन माई बाजी वई तवज्जो मौला छा फरमाए मर्दन जो मजमू है तू आईया छमाई तवज्जो औरत जो कमो घर में वन घर जी कर सफाई हां जियो तलबलाली लाल करंदर वाह वाह सुभान अल्लाह मर्दन जो मजमू है तू आईया छमाई औरत जो कमो घर में वन घर जी कर सफाई हैरान मौजज़े ते दरबार थी वो अतबले कहे हैदर